शाह लाडानो करे वियो आहे। हुसैन शाह कंबरवार कराची जी अस्पताल में दम धनी हवाले कयो। अवांखे अपडेट कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां। कंबर जे नाले वारो मजहबी अगवान हुसैन शाह लाडानो आहे। हुसैन शाह कंबर वारे कराची जी अस्पताल में दम धनी हवाले कयो। अवां सां शेयर कयूं पिया त कंबर जो नाले वारो मजहबी अगवान हुसैन शाह लाडानो करे वियो आहे। हुसैन शाह कंबर वारे कराची जी अस्पताल में धनी हवाले कयो। अवांखे अपडेट कयूं पिया त कंबर जो नाले वारो मजहबी हुसैन शाह लाडानो करे वियो आहे। हुसैन शाह कंबर वारे कराची जी अस्पताल में दम धनी हवाले कयो। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कंबर जो नाले वारो मजहबी अगवान हुसैन शाह लाडानो करे वियो आहे। हुसैन शाह कंबर वारे कराची जी अस्पताल में दम धनी हवाले कयो। अवांखे अपडेट कंदा हलूं त कंबर जो नाले वारो मजहबी अगवान हुसैन शाह लाडानो करे वियो आहे। हुसैन शाह कंबर वारे कराची जी अस्पताल में दम धनी हवाले कयो। अवांखे अपडेट कंदा हलूं अहम ख़बर जे हवाले सां। कंबर नाले वारो मजहबी अगवान हुसैन शाह लाडानो करे वियो आहे। हुसैन शाह कंबर वारे कराची जी अस्पताल में दम धनी हवाले कयो आहे। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कंबर जो नाले वारो मजहबी अगवान हुसैन शाह लाडानो करे वियो आहे। कंबर जो नाले वारो मजहबी अगवान हुसैन लाडानो करे वियो आहे। हुसैन शाह कंबर वारो कराची जी अस्पताल में दम धनी हवाले कयो। अवांखे अपडेट कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां। कंबर जो नाले वारो मजहबी अगवान हुसैन शाह लाडानो करे वियो आहे। हुसैन शाह कंबर वारे कराची जी अस्पताल में दम धनी हवाले कयो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कंबर जो नाले वारो मजहबी अगवान हुसैन शाह लाडानो करे वियो आहे। हुसैन शाह कंबर वारे कराची जी अस्पताल में दम धनी हवाले कयो। अवांखे अपडेट कंदा हलूं अहम ख़बर अफ़सोसनाक ख़बर जे हवाले सां त कंबर जो नाले वारो मजहबी अगवान हुसैन शाह लाडानो करे वियो आहे। हुसैन शाह कंबर वारे कराची जी अस्पताल में दम धनी हवाले कयो आहे। कंबर जो नाले वारो मजहबी अगवान हुसैन शाह लाडानो करे वियो आहे। हुसैन शाह कंबर वारे कराची जी अस्पताल में दम धनी हवाले कयो। अवांखे अपडेट कंदा हलूं अहम ख़बर जे हवाले सां। कंबर जो नाले वारो मजहबी अगवान हुसैन शाह लाडानो करे वियो आहे। हुसैन शाह कंबर वारो कराची जी अस्पताल में फोत थियो आहे। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कंबर जो नाले वारो मजहबी अगवान हुसैन शाह लाडानो करे वियो आहे। कंबर जो नाले वारो मजहबी अगवान हुसैन शाह लाडानो करे वियो आहे। हुसैन शाह कंबर वारे कराची जी अस्पताल में दम धनी हवाले कयो। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर साले बुलेदी खां। साले आगाह कजो। कंबर जो नाले वारो मजहबी अगवान लाडानो करे वियो आहे। छा अपडेट आहिनि अवां वटि? जी, कंबर जो नाले वारो मजहबी अगवान सैयद गुलाम हुसैन शाह बुखारी अल मारूफ कंबर वारो साईं कराची जी डिफेंस वारे इलाइक़े जे एमएनसी अस्पताल कराची में दाख़िल हुयो। जंहिं तकलीफ़ वधी वञण सबबि अॼु हू कराची जे निजी अस्पताल में लाडानो करे वियो। साले बुलेदी अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अवां जी। कंबर जो नाले वारो मजहबी अगवान हुसैन शाह लाडानो करे वियो आहे। हुसैन शाह कंबर वारे कराची जी अस्पताल में दम धनी हवाले कयो आहे। अवांखे अपडेट कयूं पिया त कंबर जो नाले वारो मजहबी अगवान हुसैन शाह लाडानो करे वियो आहे। हुसैन शाह कंबर वारे कराची जी अस्पताल में दम धनी हवाले कयो। कंबर जो नाले वारो मजहबी अगवान हुसैन शाह लाडानो करे वियो आहे। हुसैन शाह कंबर वारे कराची जी अस्पताल में दम धनी हवाले कयो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। हुसैन शाह कंबर वारो कराची जी अस्पताल में फोत थियो आहे।